पीपल्स पार्टी चेयरमैन पारां इक़्तिदार में अची बदिलो न वठण जो ऐलान। शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल जो बदिलो वठण बदिरां अवाम जी ख़िदमत कंदुसि। जेकॾहिं अवां मौक़ियो ॾिनो त कंहिंखे सियासी बदिलो न वठंदुसि। नवाज़ शरीफ जो पहिरियों ऐं ॿियो दौर आमरियत खां घटि न हो। हिकु नई सोच ऐं नई सियासत आणणी पवंदी। पुराणा सियासतदान विरहाइण ऐं नफ़रत जी सियासत करे रहिया आहिनि। मूंखे 4 न पर हिकु भेरो वज़ीर आज़म बणायो। अवां जा मसइला हल कंदुसि। बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो त आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चुनियो जलसे खे ख़िताब। संदसि चवणु हो त असां तारीख़ी मुआशी बहरान गुज़ारे रहिया आहियूं। नफ़रत ऐं डफेट जी सियासत ख़तमु करणु चाहियां थो। पीपी जी हुकूमत में को बि सियासी क़ैदी न हो। जेकॾहिं सियासतदान पाण में विढ़ंदा त मुल्क जो नुक़सानु थींदो। जेकॾहिं असां गॾु न थियासीं त दुश्मन फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदा। वफ़ाक़ी घरू वज़ारत आम चूंडनि जी सिक्योरिटी लाइ फ़ौज मुक़ररी जी समरी निगरान काबीना खे उमाणे छॾी। घरू वज़ारत पारां उमाणियल समरी जी निगरान काबीना पारां मंज़ूरी ॾिनी वेंदी। निगरान काबीना पारां समरी जी मंज़ूरी बाद आम चूंडनि जी सिक्योरिटी लाइ फ़ौज मुक़रर कई वेंदी। इलेक्शन कमीशन 2,77,000 फ़ौजी एहलकार सिक्योरिटी लाइ घुरिया हुआ। फ़ौज, रेंजर्स ऐं FC जा एहलकार आम चूंडनि जी सिक्योरिटी लाइ मुक़रर कया वेंदा। कासिम सूरी मुल्क में आईनी बहरान जो सबब बणियो। छो न संदसि ख़िलाफ़ संगीन गद्दारी जी कार्रवाई कई वञे। चीफ जस्टिस गाज़ी फ़ाइज़ ईसा जा क़ौमी असेंबली जे अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी नाअहली केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त कासिम सूरी बेतमादी जी रिथ पेश न थियण ॾिनी ऐं मुल्क में आईनी बहरान जो सबब बणियो आहे। अदालत कासिम सूरी ऐं लश्कर रेसाणी खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। कासिम सूरी जो केस मुक़रर न थियण ऐं स्टे ऑर्डर बरक़रार रहण ते रजिस्ट्रार खे नोटिस जारी। अदालत 3 हफ़्तनि में रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट अॻूणे जज शौकत सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ अपील ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस चयो त इंक्वायरी में इल्ज़ाम ग़लति साबित थिए त छा जज खे हटाइण वारो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। जिन ते इल्ज़ाम लॻायो वियो असां उन्हनि खे धुर बणिजण जो चयो। असां मसइले जो हल ॻोल्हे रहिया आहियूं। केर बि सच नथो ॿुधाए। चीफ जस्टिस गाज़ी फ़ाइज़ ईसा शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बरतरफ़ी केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त छा असां मामिलो ॿीहर काउंसिल खे उमाणियूं। जेकॾहिं शौकत सिद्दीकी जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि त छा थींदो। शौकत सिद्दीकी जेको कुझु चई रहियो आहे मुख़ालिफ़ धुर वारा उन खे कूड़ करार ॾेई रहिया आहिनि। केरु सचो आहे ऐं केरु कूड़ ॻाल्हाए रहियो आहे कीअं पतो लॻाइजे। असांखे मसइले जो हल ॿुधायो। वकील हामिद ख़ान चयो त मुंहिंजी मोकल जी तक़रीर जी इंक्वायरी जे लाइ जुडिशल कमीशन जोड़ी वञे। चीफ जस्टिस सवाल कयो त सुप्रीम कोर्ट कीअं ऐं कहिड़े कानून तहत कमीशन ठाहे। वकील हामिद चयो त सुप्रीम कोर्ट माज़ी में कमीशन जोड़ींदी रहंदी आहे। कराची जी कोरंगी वारे इलाइक़े हाजी इब्राहिम पंवर ॻोठ ते KG ऐं पुलिस जी चढ़ाई घर ढाइण जी कोशिश। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। औरत समेत 5 ॻोठाणा ज़ख़्मी, जिना अस्पताल मुंतक़िल। पुलिस जी फायरिंग में महबूब मल्हा मारिजी वियो। गुलाम हैदर, नसीबा, सलीम, ख़ुदाबख्श ऐं हिदर ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। ॻोठाणनि पारां पुलिस ते पथराव। चूंडनि जे हवाले सां अफ़वाहुनि खां पासो कयो वञे। चूंडनि जी कवरेज जे लाइ परॾेही मीडिया जा नुमाइंदा अॻु ई पाकिस्तान में मौजूदु आहिनि। इत्तला बाबति वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त परॾेही सहाफ़ियुनि खे 49 वीज़ा जारी कया विया आहिनि। 20 जनवरी जी तारीख़ गुज़रण बावजूदि दरख़्वास्तूं अची रहियूं आहिनि। हेल ताईं 14 मुल्कनि मां दरख़्वास्तूं मिली चुकियूं आहिनि। शहरनि जी हिफ़ाज़त करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। ऐं गज़ा में धमाकनि सां 2 इमारतूं तबाह थियण करे 24 इसराइली मारिजी विया। इसराइल पारां 21 फ़ौजी मारिजण ऐं 1 टैंक तबाह थियण जी तस्दीक़। इसराइली फ़ौज जे तर्जुमान मूजिबि धमाका इमारतुनि खे किराइण सबबि विछायल बारूदी मवाद सबबि थिया। ज़मीनी कार्रवाइनि में मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि जो अंग वधी 219 थी वियो। इसराइल फ़ौज पारां ख़ान यूनिस ते हमले में केतिराई फ़लस्तीनी ज़ख़्मी।
आहे।